नौजवानों को स्पेशली एक पैगाम देना चाह रही हूँ कि हम गरीब नहीं हैं। पाकिस्तान गरीब बिल्कुल भी नहीं है। सिर्फ एक चीज की कमी है जो हमें करनी होगी, वो है मेहनत, क्योंकि मेहनत सरमाया है। जब ये चीज हम समझ जाएंगे कि मेहनत सरमाया है, वही आपका कैपिटल है, कोई दुनिया की ताकत आपको अमीर होने से, तरक्की याफ्ता होने से नहीं रोक सकती। छोकराई चाहिए असांजे मुल्क खे गरीब मुल्क चए थो वञे। असांखे ॿुधाइण चाहियां थी त असां गरीब न आहियूं। सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी कमी आहे, जेकॾहिं असां कयूं त असां अमीर तरीन थी सघूं था, उहो आहे महिनत। छो जो महिनत सरमायो आहे। महिनत तव्हांखे हर क़िस्म जी गुरबत मां कढी सघे थी ऐं तव्हां अमीर तरीन थी सघो था। तो महिनत कयो ऐं सिर्फ़ु महिनत कयो।